अलैक या रसूल अल्लाह वसल्लम अलैक या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। सरासरी मदीने जी साईं जी जमात सबूरी करम अली खान साईं जी वरी मेहरबानी फ़कीर करम अली खान साईं जी चओ सुभान अल्लाह। तमाम जेके भी सिकंदरी स्टेज ते वेठा आहिनि उन्हनि वरी मेहरबानी। आयो महबूब मके जे मादन ते आयो महबूब मके जे मादन ते आयो महबूब मके जे मादन ते आशिक नाज करन पिया पंहिंजे भागन ते आशिक नाज करन पिया पंहिंजे भागन ते आयो महबूब मके जे मादन ते आयो महबूब मके जे मादन ते नाज करन पिया पंहिंजे भागन ते आशिक नाज करन पिया पंहिंजे भागन ते नूर जत जिला जरका जग में आयो आमिरो आशिक अग में नूर जत जिला जरका जग में आयो आमिरो आशिक अग में नूर जत जिला जरका जग में आयो आमिरो आशिक अग में पंध पिया दल के चढ़ी जागन ते पंध पिया दल के चढ़ी जागन ते पंध पिया दल के चढ़ी जागन ते आशिक नाज करन पिया पंहिंजे भागन ते मोमिन नाज करन पिया पंहिंजे भागन ते आयो महबूब मके जे मागन ते आयो महबूब मके जे मागन ते नाज करन पिया पंहिंजे भागन ते फ़कीर नाज करन पिया पंहिंजे भागन ते शुक्ल ज़मीनूं छावण सावा कुल अमड़न खे पुटड़ा जावा शुक्ल ज़मीनूं छावण सावा कुल अमड़न खे पुटड़ा जावा शुक्ल ज़मीनूं छावण सावा कुल अमड़न खे पुटड़ा जावा आयूं मुर्को मोटी मागन सागन ते आयूं मुर्को मोटी मागन सागन ते आयूं मुर्को मोटी मागन सागन ते आशिक नाज करन पिया पंहिंजे भागन ते फ़कीर नाज करन पिया पंहिंजे भागन ते मोमिन